मलीर में चूंड मुहिम तेज। आसफा भुट्टो ज़रदारी जो चूंड मुहिम के सिलसिले में मलीर में दौरो। मुख्तलिफ इलाइक़नि में गर्मजोशी से इस्तक़बाल गुलन जी वर्खा कारकुननि जे वॾे अंग में शिरकत। दौल जी थाप ते रक़्स वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ज़रदारी जो इस्तक़बाल। मुफ़्त बिजली नौकरियों ऐं गुरबत जो ख़ात्मो चाहियूं था। 8 फरवरी ते तीर जो निशान बणायो ऐं पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि खे कामयाब करायो। आसफा भुट्टो ज़रदारी जो कारकुननि खे ख़िताब। इब्राहिम हैदरी, दाऊद चौरंगी, बुकेरा पाड़े, पुराणे थाणे, जामगढ़, खोखरा पार, मेमण ॻोठ में शानदार इस्तक़बाल कयो वियो ऐं गुलनि जी वर्खा कई वई। आसफा भुट्टो ज़रदारी मुख़्तलिफ़ हंधनि ते ज़ोरदार नारनि जी गूंज में कारकुननि खे ख़िताब कंदे चयो त मुंहिंजे भाउ अवाम दोस्त मंशूर ॾिनो आहे। जेकॾहिं तव्हां 300 यूनिट मुफ़्त बिजली हासिल करणु चाहियो था त असांजो साथ ॾियो। मुफ़्त तालीम, नौकरियूं, गुरबत। जेकॾहिं तव्हां नौजवाननि खे कार्ड वठणु चाहियो था त बिलावल जो आवाज़ बणिजो। हिक खुशहाल पाकिस्तान जो बुनियाद विझो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।